अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा बआवाज़े बुलंद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। माणिक मिट सदो माणिक मिट सदो जिया दागी में सोजरो हशर वेल हिसाब जे मुझो दिल पर छड़े की नली दो सारे सभिनी के सदक दो मुझो जो यार के चधनी मुअज़्ज़ज़ सामईन किराम गोठ मोहम्मद रमज़ान लाहिरीअ जा रहवासियो ऐं पड़ोस जा आशिक़ान मुस्तफ़ा अज जो ही प्रोग्राम जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मौज़ूअ ते असांजे दोस्त में हजूर बख्श ताहिरी ऐं उन जे पुटड़ मसूद अहमद मक़सूद अहमद अञा कुछ ॿिया भी अल्लाह ताला सलामत रखे जिंदगी जो अजीब इत्तेफाक इन तव्हां जे ॻोठ में त असांजे बचपन जा दोस्त
इन वक्त मौजूद है मोहतरम साईं क़िबला हाफिज़ अब्दुल मजीद ताहिरी साहब ऐं असांजे उन प्यारे दोस्त जे लाइ दुआए मग़फ़िरत जा कलमात हम मरहूम मग़फ़ूर साईं हाफिज़ इमाम अली ताहिरी साहब अल्लाह ताला जी मग़फ़िरत फरमाए माशाअल्लाह एड़ी जगह ते वञी पहुतो जिथे आराम फिटाणो पइजी वे त इंशाअल्लाह ताला अज दिल खोले तवा के मुझे महबूब मुस्तफा जो मीलाद बुधाइबो न रुगी मीलाद बुधाइबो बल्कि मकसूद मीलाद भी बुधाइबो मीलाद जो मकसद छा है छो तो मीलाद बुधाइण सवलो आ मीलाद करण भी सवलो आ मीलाद मल्हाइण भी सवलो आ पर मीलाद के समझण सवलो कोने हिकड़ो जुमलो मुंड में चवंदो त 12 रबीउल अव्वल जे दिहाड़े ते असा के जोश हुजे जज्बो हुजे बेशक जलसा ऐं जुलूस हुजन लेकिन 11 महीना ऐं 29 ॾींहं वरी उन जोश जज्बन जो कदर भी हुजे एहसास भी हुजे ऐं ख़बर भी हुजे त जंहिं महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पड़ला घटरी सदा जै मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद मल्हायो तो उन मुझे महबूब जी रज़ा छा में आ असा सिर्फ इहो समझो त महबूब जी रज़ा इन में आ त 12 रबीउल अव्वल थी असा ॾाढा जुलूस कढिया जश्न कयासी खुशियूं कयूंसी करण घुरजन बेशक करण घुरजन बल्कि अन्या भी वधीक करण घुरजन लेकिन याद रखो 12 रबीउल अव्वल जो जश्न मल्हाइण सा मुझो खुदा खुश थींदो आ 11 महीना 90 ॾींहं शरीयत जो इत्तिबा करे सुन्नत मुस्तफा ते जिंदगी गुज़ारण सा मुझो महबूब मुस्तफा खुश थींदो आ बेशक अजो के ॾींहं जो जज्बो हुजे हिन शहर सा अजो के ॾींहं जो जज्बो हुजे त बतला दो गुस्ताख नबी को गैरत सुन्नी जिंदा है अपने नबी पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है लेकिन अज मां इन ॾींहं खां हटी करे ॿुधाईंदो पहिरीं ताजो ज़हन तो ठाया दोस्तों पहिरीं छा ॿुधाईंदुम त महबूब जो मीलाद मल्हाईंदा केर हन उन्हनि जो वसा या उन्हनि जो वस नाहे का ज़ात आ जेका मल्हारायल ही आ उन खां बाद में ॿुधाईंदुम त मुंहिंजा दोस्त मीलाद खां पोइ असां खे छा करणो आ जेको असां सदाईं विसरी वेंदा आहियूं बस 12 रबीउल अव्वल जो इंतज़ार कंदा आहियूं ख़ुशी कंदा आहियूं जश्न कंदा आहियूं लेकिन अॼु सजन साईं जो ग़ुलाम तो वटि आयो आ फ़कीर आयो आ वॾो आलिम न वॾो मुफ्ती न वॾो अलामा उलमा न आलिमन जो ग़ुलाम मुफ्तिन जो ग़ुलाम सभिनी इल्म वारन जो ग़ुलाम सिर्फ अल्लाह वारन जे दरबार जो ग़ुलाम जे हैसियत में आयो हां इंशाअल्लाह ताला दिल खोले कचहरी कंदासी जेतरी तकलीफ करे सही हुजूर बख्श प्रोग्राम वरतो आ इंशाअल्लाह एतरी उन जी दिल ठारे पोइ तो लहंदासी इंशाअल्लाह ताला सब का पहिरी बुध मुझा दोस्त तव्हां सा अदा तो या पोइते थी थोड़ो मूवी वारा छो तो हली हली मूवी असा के अध नजर मूवी खत्म कई असा थोड़ो बैठा हो बिना इल्म वारा भी बैठा हो सभी बैठा हो मुझो पहरो सवाल है सबनी का त तव्हां सा सबनी के पंजे तडे जी इज्जत केतरी प्यारी हुंदी आ सुभान अल्लाह सा कम ना हलंदो फिलहाल यो भुलजी सुभान अल्लाह दिल में चो ता मुझो हजारे तकरीर बुधो मा न चंगा तो सुभान अल्लाह कोन चो तो कोन चो दिल में चो मुसा सिर्फ गालाइंदा हलो ऐ मामलो समझंदा हलो तव्हां सबनी के खबर आ तव्हां सबनी के पंहिंजे तडे जी इज्जत प्यारी आहे या न अज पहुतासी त मैं हुजूर बख्श हिक का हिक ताम कया
हिक खां हिक ताम कया फ्रूट कया ही कया हू कया छो उनके पंहिंजे तॾे जी इज्जत प्यारी आहे उन जे दिल इहो फ़ैसिलो कयो त मेहमान जेको तॾे ते आयो आहे उनखे उमेदुनि खां वधीक खारायां ता त उहो ख़ुशि थी वञे हिकिड़ो ताम न पर 10 ताम खारायां ओ मुंहिंजा दोस्त उस्ताद हुज़ूर बख़्श त ख़ुशि माण्हू आहे पर तव्हां खां पुछां थो तव्हां में को गॾह गाॾो हलाइण वारो ग़रीब बि हूंदो उन जे तॾे ते बि को हली ईंदो आहे त हू पंहिंजे हाल आहर उन जी ख़िदमत कंदो आहे या न कंदो आहे ॿाराड़ी जो माला जवाब ॾियो ख़िदमत कंदो उन जी दिलि छा चवंदी आहे त मुंहिंजे तॾे ते आयल ख़ुशि थी वञे नाराज़ न थिए अदा इहा सही ॻाल्हि आहे पोइ हाणे तव्हां खां थो पुछां तव्हांखे पंहिंजो तॾो प्यारो आहे जवाब ॾियो आहे पोइ जिते वेठा आहियो इहो कंहिंजो तॾो आहे ॻाल्हायो न मूं तव्हांखे चयो जवाब ॾींदव ॻाल्हाईंदा हलंदव त पोइ 10 बि थींदा 11 बि थींदा अलाए छा छा थींदो जवाब न ॾींदव त 9:30 बि कोन थींदा ॻाल्हि ॿुधायांव सिधी जिते वेठा आहियो हे कंहिंजो तॾो आहे अलाह जो घर आहे पकी ॻाल्हि आहे या शक आहे तव्हांखे पंहिंजो तॾो प्यारो आहे मुंहिंजे ख़ुदा खे पंहिंजो तॾो प्यारो कोन्हे जवाब ॾियो ग़रीब खां ग़रीब खे बि पंहिंजो तॾो प्यारो आहे त मुंहिंजे अंगण ते को अचे त ख़ाली हथे न मोटे वधीक न चांहि जो प्यालो चवंदुसि यार इहे न वञ चांहि जो कोप त पी वञ मुंहिंजे तॾे जी इज़त इन में आहे त मुंहिंजे तॾे ते जेको बि आयो आहे उहो ख़ाली न मोटे ग़रीबनि खां ग़रीब जी दिलि बि चाहे थी त मुंहिंजे तॾे तां को ख़ाली न मोटे तोखां पुछां थो मुंहिंजो रब चाहींदो त मुंहिंजे तॾे तां को ख़ाली मोटे जवाब ॾियो मुंहिंजो रब चाहींदो भला तुंहिंजे तॾे ते अचण वारो जेकॾहिं तुंहिंजे महबूब जो न्यापो खणी अचे त उनखे जीअ में जायूं ॾींदे या कोन ॾींदे मुस्लमान गौर त कर तोखे मुबारक आहे अॼु हिन महफ़िल मल्हाइण ते ऐं हिन महफ़िल में वेहण ते तॾो ख़ुदावंदे क़ुद्दूस जो आहे काइनात उन जी आहे लेकिन हिन घर जी निस्बत मुंहिंजे करीम रब जे घर सां आहे ऐं हिन घर में जेका महफ़िल थी रही आहे उहा अल्लाह जे महबूब जे शान वारी थी रही आहे तूं छा थो सम्झी त मुंहिंजो रब तोखां एतिरो ख़ुशि हो अॼु एतिरो मुंहिंजो करीम रब जो ख़ुशि आहे जो अॼु मुंहिंजो अल्लाह ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरीअ वारा तोखे पट ते वेहंदो ॾिसी करे मिटीअ ते वेहंदो ॾिसी करे अॼु मुंहिंजो अल्लाह जीअं न बच्चो कामयाब थी ईंदो आहे अमड़ नाज़ कंदी आहे अबो नाज़ कंदो आहे दोस्त नाज़ कंदो आहे मिट नाज़ कंदो आहे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम मुंहिंजे आका जे शान जी महफ़िल सजाईंदो आहे त मुंहिंजो अल्लाह अर्शे मुअल्ला ते नाज़ कंदो कीअं नाज़ कंदो आहे पंहिंजे फ़रिश्तनि खे मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे मई युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा करीम रब जॾहिं मूं इंसान खे पैदा पे फरमायो त तव्हां वॾो एहतिजाज पे कयो ओ असांजा करीम रब हे फॾाइया हे फसादिया हे खूनिया हे ज़ालिमा हिन खे पैदा न कर ऐं तव्हां ईअं बि चयो वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक मुंहिंजो रब पंहिंजे मलाइकनि सां ॻाल्हाईंदो आहे ओ फ़रिश्तो तव्हां ईअं बि चयो पे ओ असांजा करीम रब तुंहिंजी इबादत असां कंदासीं तुंहिंजी हमदो सना असां कंदासीं तुंहिंजा गुण असां ॻाईंदासीं ओ ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरी वारा तवजह कर मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो आहे ओ फ़रिश्तो ॿुधायो जॾहिं तव्हां ईअं पे चयो त मां करीम रब तव्हांखे कहिड़ो जवाब ॾिनो फ़रिश्ता चवंदा मौला तुंहिंजे ज़ात जवाब ॾिनो इन्नी आलमु मा ला तअलमून
मुझो बेनियाज रब फरमाइंदो ओ फरिश्तो उन ॾींहुं बि मां करीम रब तव्हांखे चयो त तव्हांजी निगाह इन इंसान जे फॾनि जे मथां ज़ुल्म जे मथां गुनाहनि जे मथां लेकिन मां करीम रब जी निगाह पंहिंजे यार जे मथां मां बेनियाज़ रब उन वक्त भी तव्हांखे चयो फरिश्तो इन इंसान में राज कहिड़ो आहे मां अल्लाह थो ॼाणा अॼु जॾहिं हज़ारे माण्हू हिन अंगण मुंहिंजे करीम रब जे अंगण ते वेठा आहियो अॼु अल्लाह नाज़ करे आसमान जे फरिश्तनि खे चवंदो होॾे निहारियो मलाइक निहारींदा रब चवंदो ॿुधायो छा जे लाइ वेठा मौला न की वोट जे लाइ न की नोट जे लाइ न की ज़मीन जे लाइ न की बंगुलनि जे लाइ मुंहिंजो करीम रब चवंदो वेठा छा जे लाइ ओ मुंहिंजा करीम रब हिकिड़ो तुंहिंजे ख़ौफ़ में वेठा आहिनि ॿियो तुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे मोहबत में वेठा आहिनि मुझो बेनियाज़ रब मुझो सुनो करीम रब फरिश्तन के चवंदो ओ फरिश्तो मां अल्लाह के न ॾिठो न मुंहिंजा मौला तवजह कयो ए अल्लाह ही फरिश्तन जी ॻाल्हि छा मां करीम रब के ॾिठो थन न मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीदार कयो थन न मुंहिंजा मौला मुंहिंजो रब फरमाईंदो ओ फरिश्तो पोइ मां रब ऐलान तो कया गवाह बणजी वञो न मां खुदा के ॾिठो थन न मुंहिंजे महबूब खे ॾिठो थन पोइ जेको शख़्स मां रब सां इहे अण ॾिठो सौदो कंदो आहे पोइ मां अल्लाह पंहिंजे कलाम में वाइदो थो कयां जेॾी महिल इहे हथड़ा खणंदा उथंदा पोइ पहिरीं मां अल्लाह इन्हनि जा मिड़ई गुनाह माफ़ करे छॾींदो बेनियाज़ रब जो कुरान बुध इन्नल्लज़ीना यख़शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन खबर पवे त अल्लाह जो कुरान चवे छा थो ओ मुंहिंजा दोस्त सूरह मुल्क इशा का बाद में तकरीबन मस्जिदन में पढ़ी वेंदी आहे कॾहिं तर्जुमे ते भी गौर कर कॾहिं अल्लाह जे कुरान जो तर्जुमो भी ॾिस मुंहिंजे बेनियाज़ रब ऐलान फरमायो इन्नल्लज़ीना यख़शौन रब्बहुम बिलग़ैब मुझे बेनियाज़ रब फरमायो बेशक उहे माण्हू जेके अण ॾिठो मां रब खां टिजंदा छा कंदा पहला ॻाल्हि छा कंदा अण ॾिठो तव्हां मां कंहिं अल्लाह खे ॾिठो आहे छा पहला ॻाल्हि अल्लाह खे ॾिठो आहे कंहिं बि न ॾिठो आहे अण ॾिठो सौदो कयो आहे कंहिंजे चवण ते जो मदीने वारे यार जे चवण ते सौदो कयो पर कंहिंजे चवण ते सौदो कयो जंहिं ॾिठो जंहिं महबूब ॾिठो उन महबूब जे चवण ते सौदो कयो मुंहिंजो रब थो फरमाए ओ मुंहिंजे महबूब जे चवण ते सौदो करण वारा जेकॾहिं मुंहिंजे यार जे चवण ते सौदो कयो अथई मुंहिंजो रब थो फरमाए पोयो सौदो कसो कोन अथई ॿुध रब थो चवे ॿुध त मां अल्लाह जेको मुंहिंजे महबूब जे चवण ते करीम रब सां सौदो कंदो मुंहिंजो मौला उनखे दुनिया में बि अॾींदो त क़बर क़यामत में बि रंगींदो पहिरीं ॻाल्हि
अना ॾिठो सौदो कयो अथऊं पोइ तोखे मुबारक आहे तुंहिंजा गुनाह बख़्शिजी विया मूं न चयो आहे रब जे क़ुरान चयो आहे अना ॾिठो सौदो करण वारनि जा लहुम मग़फ़िरतुन गुनाह बख़्शिजी विया मगर कहिड़ा सभई न मता तूं तयार थी वञी सुभाणे ॿियो थो कमु कयां सभई न उहे गुनाह जेके अल्लाह जी बेफ़रमानी कई नमाज़ुनि में कमी कोताही कई रोज़नि में कमी कोताही कई मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे मां अल्लाह जूं जेके बेफ़रमानियूं कई उहे गुनाह माफ़ कया मई पर जेकॾहिं मुंहिंजे मख़लूक जा हक़ खाधा अथई रब चवे थो तेसीं मुआफ़ न कंदो मई जेसीं उहो तोखे पाण मुआफ़ न कंदो याद रखजा अल्लाह बेनियाज़ पंहिंजो पंहिंजा सभई हक़ मुआफ़ कंदो आहे मगर मुंहिंजो रब फरमाए थो याद रख मुंहिंजा बाना जे मुंहिंजे मख़लूक खे ईज़ाई कंहिंखे ॻाल्हाई घटि वधि कंहिंखे तकलीफ़ ॾिनई कंहिंजा हक़ खाधई कंहिंजे बनीअ ते कब्ज़ो कयई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंजी गाह जी भरी कयई कंहिंजो कमद चोराए थोरे में थोरो बि कंहिंजो हक़ खाधई मुंहिंजो अल्लाह फरमाए थो यादि रखी छॾ कॾहिं बि मां रब मुआफ़ न कंदो मैं जेसीं उहो तोखे मुआफ़ न कंदो छो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो शफ़ा क़दर मुंहिंजो मदीने जो मीर हूंदो हिकिड़े पासे तूं अचे बीहंदे ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी शफ़ात फरमायो ॿिए पासे उहो तुंहिंजे मथां दाही बीहंदो या रसूल अल्लाह मुंहिंजो अदल फरमायो तूं चवंदे मूंखे मुआफ़ी मिले हो चवंदो मूंखे हक़ वठी ॾे तूं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम हो बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम पंहिंजे हाव ते हथ रखी फ़ैसिलो कर तूं बि मुस्तफ़ा खे प्यारो आहे जंहिंजो हक़ खाधो अथई उहो बि प्यारो आहे ख़ुदा मुंहिंजो मुस्तफ़ा तोखे प्यारो कंदो या हुनखे प्यारो कंदो जवाब ॾे सोची पोइ जवाब ॾे हिते सुभाणे अल्लाह सां रुॻी कमु न हलंदो मौली साहब तकीर पियो करे त यज़ीद इमाम हुसैन खे शहीद करे छॾियो ॾाढो बेदर्दी सां करायो त माण्हू चवंदो सुभान अल्लाह चवण खां पहिरीं सोचो त सही त ॻाल्हि बि सुभान अल्लाह जी हले थी इहा ॻाल्हि जेका बि सुभान अल्लाह जीअं न बटण हणी छॾिबो आहे त मेले ते ॿुधंदा हो न ₹1.5 गिलास ₹2.5 गिलास ₹1.5 गिलास ईअं पियो हलंदो आहे ईअं रुॻी न हलो थोरो सोचो ॿुधो ॿुधण खां पोइ जेको माशाअल्लाह जो जवाबु हुजे माशाअल्लाह इंशाअल्लाह जो जवाबु हुजे इंशाअल्लाह सुभान अल्लाह जो जवाबु हुजे सुभान अल्लाह ईअं सरकारी बटण न थियो ॻाल्हि सम्झो मां अर्ज़ पे कयो त तूं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में जंहिंजो हक़ खाधो अथई उहो बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में तूं चवी मुंहिंजा सुहिणा मूंखे माफ़ी मिले हो चवे मुंहिंजा सुहिणा मूंखे हक़ मिले मुंहिंजे महबूब खे ॿई प्यारा हो ॻाल्हि ॻाल्हि जवाब ॾे मुंहिंजे महबूब खे ॿई प्यारा आहिनि जंहिंजो हक़ खाधो अथई उहो बि प्यारो आहे जंहिंजो हक़ आहे उहो बि प्यारो आहे पोइ मुंहिंजो महबूब तोखे मिठो कंदो या हुनखे हबीब ॿिन्ही खे मिठो कंदो जंहिं हक़ खाधो आहे उनखे चवंदो हुनखे पंहिंजो हक़ ॾे त मुंहिंजा दोस्त जंहिं वक़्त में तोखां हक़ जी तलबी थींदी उहा जाइ अहिड़ी ॾुखी थई जो पीउ पुट खे कोन सुञाणंदो भाउ भाउ खे कोन सुञाणंदो दोस्त दोस्त खे कोन सुञाणंदो उते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हथ मथे करे बीही रहंदे रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात खे जलाल ईंदो हुक्म थींदो जेकॾहिं ॿियो कुझु न अथसि त इन जूं नेकियूं इन जे हवाले कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं न थिए जो दुनिया में परावा हक़ बि खाईंदो वती निमाज़ूं बि पढ़ी रोज़ा बि रखी ज़कातूं बि ॾी हज बि करी वरी परावा हक़ बि खाईंदो जे दरबार में जॾहिं पहुचबो आहे त सवाल बि अहिड़ो कबो आहे जेको बादशाह जे लाइक़ु हुजे जॾहिं बादशाह जे दरबार में पहुचे ऐं माण्हू चए साईं ₹5 ॾिजा त ॻाल्हि ठहे थी बादशाह जे दरबार में पहुतो हई त का विज़ारत घुर न जेका बादशाह खे ॾींदे सुणे अल्लाह जे दरबार में अॼु जॾहिं घुरी थो त छा घुर जो मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने ओजागा अखने जा अल्लाह जे ज़ात खां अॼु जॾहिं घुरी
बियो कुछ भी न घुर्जा मुझे करीम रब का घुर्जा ओ मुझे करीम रब जॾहिं आखिरी घड़ी दम परवाज़ थियण जे लाइ इज़राइल मथां बीहे इज़राइल पंहिंजो कमु करे मां पंहिंजे अखियुनि सां मदीने वारे मीर जो दीदार कयां इहा दुआ घुर्जा इहा दुआ घुर्जा मुझा दोस्त अजीज जे इहा दुआ घुरियई त इंशाअल्लाह ताला याद रखी छॾ तुंहिंजी दुनिया भी सोहणी थी पवंदी कब्र भी सोहणी थी पवंदी क़यामत भी सोहणी थी पवंदी जंहिंखे मदीने वारो मीर मिली वेंदो आहे उनखे मुंहिंजो रब सभु कुझु अता करे छॾींदो आहे मुंहिंजा दोस्त अजीज अचो वेही कयूं गॾिजी है सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं जुड़ी दुनिया जंहिंजे सदके उन मन ठार जूं ॻाल्हियूं पंहिंजे कयो नूर मां पैदा पंहिंजे महबूब खे मौला हुयो अव्वल आयो आखिर उन यतीमन यार जूं ॻाल्हियूं अज़ीज़ाने मन मिलाद मुस्तफ़ा जी महफ़िल हाणे थोड़ो तवज्जह कजा ए 2-3 मिनट तोखे दीन जी तबलीग कयम खुदा जे तरफ मुतवज्जह कयम आखिरत जे तरफ मुतवज्जह कयम ऐं इहो भी तोखे ॿुधायम त हिन महफ़िल में अचण वारा तोखे मुबारक इन महफ़िल मां जेको ईंदो आहे मुंहिंजो करीम रब उनखे मायूस कोन कंदो आहे उन जा झोल भरे पोइ निकिरंदो आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अॼु त मां तोखे रब जो क़ुरान करीम पढ़ी ॿुधायां इन महफ़िल में केरु ईंदो आहे मदीने वारे मीर जो मीलाद मुंहिंजो करीम रब कंहिंखे नसीब कंदो उहो जो उन्हनि खां आयतूं पुछंदो वञिजां सूरतूं पुछंदो वञिजां सीपारा पुछंदो वञिजां वरी अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो वञिजां ॾिसंदो वञिजां पंहिंजी दिलि ठारींदो वञिजां जो तरफ जे कुरान में शक जी गुंजाइश गला गला रब जे कुरान में शक जी गुंजाइश नाहे ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझे बेनियाज रब फरमायो ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब मुझे करीम रब फरमायो ओ मुझा सोहना महबूब दुनिया जे लाइ हर ईंदड़ ज़मानो ॾुखियो हूंदो पर मुझा मुस्तफ़ा तुंहिंजो रब वाइदो थो करे तो मुस्तफ़ा जे लाइ हर ईंदड़ ज़मानो शान वारो हूंदो शान वारो हूंदो ओ मुझा रब कीअं शान वारो हूंदो कीअं मान वारो हूंदो मुझो अल्लाह तो फरमाए मुझा सोहणा पंहिंजे मखलूक मां हर दौर जे अंदर मां अल्लाह जी ज़ात उन्हनि माण्हुनि जो इंतखाब कंदुसि जिन जूं दिलियूं मां तो महबूब मुस्तफ़ा जे मोहब्बत सां सिंगारे छॾींदुसि हर अमड़ चाहिंदी आहे त मुंहिंजो बचड़ो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजे हर अबो चाहिंदो आहे त मुंहिंजो बचड़ो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजे मगर ईअं थींदो कोन्हे मगर ये थींदो कोन्हे यानी अम्मा जे इरादे ते भी न थींदो आहे बाबे जे इरादे ते भी न थींदो आहे थींदो केर आहे क़ुरान जो हाफ़िज़ जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा चाहिंदो आहे जंहिंजे सीने जे मथां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी निगाह ख़ासि थींदी आहे आयत क़ुरान जी इन करे थो पढ़ां त तोखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे अल्लाह जीअं पंहिंजे क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पूरो करे ॾेखारियो इएं मुंहिंजे रब महबूब मुस्तफ़ा जे शान जो ज़िम्मो बि पूरो करे ॾेखारियो अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना
लहू लहाफिज़ून। मुझे बेनियाज़ रब फरमायो कुरान करीम के नाज़ुल भी मां करीम रब कयो त उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां करीम रब खयो उन अल्लाह उहो ज़िम्मो पूरो करे ॾेखारियो 1400 साल गुज़री विया मगर अॼु भी कुरान करीम जे हिक ज़ेर ज़बर में भी फ़र्क़ कोन आयो। किए कोन आयो इन करे कोन आयो जो मुझे अल्लाह ज़िम्मो खयो। हाणे थोड़ो तवज्जो कजा ज़िम्मो त रब खयो मगर उहो ज़िम्मो अल्लाह पूरो कंहिंखों करायो उन जे पूरो करण जे लाइ मलाइकन जो इंतखाब रब कोन कयो मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा जे उम्मत मां जंहिंजे सीने खे अल्लाह पंहिंजी मेहरबानी सां कबूल कयो मुझे मुस्तफ़ा उन ते निगाह कई उहो कुरान करीम जो हाफ़िज़ बणजी वियो। दुनिया जे अंदर हज़ारे बुक्स ॿिया बि आहिनि हज़ारे बुक्सनि मां को हिकिड़ो बि दुनिया जो अहिड़ो माण्हू ॿुधायो जेको 300-400 पेज जो किताब यादि करे वरी फार एवर उनखे यादि कयो वेठो हुजे। मुंहिंजा दोस्त इहो नामुमकिन आहे इहो मुमकिनात में शामिल ई कोन्हे को इन करे जो अल्लाह ताला ज़िम्मो खयो आहे क़ुरान जो हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे पर उहा हिफ़ाज़त कंहिंखे ॾिनी जंहिंजे सीने खे ख़ुदा चूंडियो। क़ुरान जो ज़िम्मो रब खयो उन जे हिफ़ाज़त उन नेकन शख़्सन खां कराई जंहिंजे सीने में रब क़ुरान जी हिफ़ाज़त कई। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शान जे वधाइण जो ज़िम्मो भी अल्लाह खयो। मीलाद जी तौफ़ीक़ उन्हनि खे ॾिनई जंहिंखे मुंहिंजे अल्लाह चूंडियो मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि ते निगाह ख़ासि फरमाई। न त नबी त सभिनी जो आहे न गाला गाला नबी त महबूब त सभिनी जो आहे न कलमो त सभिनी पढ़ियो आहे न पोइ सभई मीलाद छो नथा कनि। ख़बर त सभिनी खे आहे न त आका असांजो नबी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त सभई चवनि था न क़ुरान त सभई पढ़नि था न नबी खे त सभु मञनि था ख़ुदा खे त सभु मञनि था पर मीलाद सभई छो नथा कनि महबूब जो जश्न अचण जो सभई छो नथा कनि। मुंहिंजा दोस्त हो करण वारो सभु को चवे थो मां कयां तमन्ना सभु कंहिंजी आहे पर मुंहिंजो रब जंहिंखे चाहे उनखे तौफ़ीक़ ॾे सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ख़ुदा जंहिंखे चाहींदो आहे उनखे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। अञा ईअं चवां जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे अमड़ जो अदब वारो बनाईंदो आहे अमड़ जो हया ॾींदो आहे अमड़ जे शान सुञाणण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे उनखे मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे महबूब जे मीलाद करण जी तौफ़ीक़ ॾेई छॾींदो। अज़ीज़ाने मन रब जो क़ुरान ॿुधाईंदो हलाई अॼु मुंहिंजा ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरीअ वारा अॼु गौर सां अल्लाह जो क़ुरान ॿुध तमामु घणे खां घणो क़ुरान पढ़ण जो इरादो रखां थो। अॼु तोखे रब जे क़ुरान मां ॿुधाईंदो थो हलां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे अंदरि मुअल केरा ऐं जीअरो केरा मोल गाला गाला मोल केरा जीअरो केरा तूं असां मोल उनखे चवंदा आहियूं जो डॉक्टर बाह ते हथ रखी चवे नब्ज़ बीही वई आहे दिलि कमु कान थी करे पसाह पूरा थी विया अदा तुंहिंजो हमरा एक्सपायर थी वियो तुंहिंजो हमरा मरी वियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हरगिज़ ईअं न आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोल इहो न आहे जंहिंजा पसाह पूरा थी विया मुअल इहो न आहे जंहिंजी नस हलण खां बंदि थी वई आहे मुअल इहो न आहे जंहिंजा हथ पेर कमु नथा कनि मुअल कहिड़ा मुअल उहो आहे जंहिंखे क़ुरान में मुंहिंजो रब चवे त ही मुअल इहा ॻाल्हि सची आहे चओ ईअं कीअं चओ ॿुधाए त पोइ मञूं तवजह कर। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं मैयत खणी साम्हूं ईंदा आहिनि ॾिसण वारो छा चवंदो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
तवज्जह कजा दोस्त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन आयो भी अल्लाह जे तरफ का वनी भी अल्लाह जे तरफ रहियो अल्लाह जो होयो अल्लाह दे वनी रहियो ओ मुजा दोस्त अजीज ज़मीन ते भी अल्लाह जो होयो अमर जे पेट में भी अल्लाह जो होयो अन्या जने आलम अरवाह में होयो तदह भी अल्लाह जो होयो कब्र में पहुतो तदह भी अल्लाह जो लेकिन मुजा दोस्त इहो मोल ना है मोल त उनके चेबो जेको चुरी कोन सकंदो मोल उनके चेबो जेको बुद्धि कोन सकंदो मोल उनके चेबो जेको जवाब कोन रही सकंदो केर तो चवे तही मोला ए आलम अरवाह मा अमर जे पेट में आयो 9 महीना अमर जे पेट में रही करे वरी जमीन जे तख्ते ते आयो साल जेतरा रब चाहो जमीन ते रही करे वरी जमीन में अंदर वयो वरी कयामत जो दिहाड़ो थींदो इन जमीन में उथंदो अल्लाह जे दरबार में पेश थींदो मुजा दोस्त है त घर तो तब्दील करे हिकड़े घर को बे घर में बे घर को टे घर में टे घर को चौथे घर में इहो मोल ना है जदे तू मुकाम ते वींदो चवंदो अस्सलाम अलैकुम या अहलल कुबूर सलाम कदे मोल खे वराइबो जवाब दे सलाम मोल खे वराइबो बोड़े के सलाम वराई तो ही भलाई हो जवाब दे बोड़े के सलाम वराई दे बोड़े के इशारे सा चवंदे ये हाया न सलाम उनके वराइबो जेको बुधंदो सलाम उनके वराइबो जेको बुधंदो कब्र में त सब बुधन था पे तो उनके मोल छो तो चवी अज त तो के रब जो कुरान बुधाया त मोल के राई जेरो के अजीजान मन तवज्जह कजा मोल इहो ना है जेके तू जनाजे जी नमाज पढ़ी कब्र में पूरे इंदो इहो मोल ना है मोल केरा अल्लाह जे कुरान करीम का था पूछो त मोल केरा जिंदा केरा अल्लाह जो पाक कुरान करीम बुधाए रहयो केडी मल बुधाए रहयो जेडी मल मुजो महबूब मदीने जो ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात अबू जहल अबू लहब उतबा ऐ शहबा के मुझो मदीने जो मीर अल्लाह जे दीन जी मुझा दोस्त तबलीग करे रहयो खुदा जो दीन बुधाए रहयो खुदा जे दीन जे तरफ महल कर जेला बुधाए रहयो मुझो मदीने जो मीर अबू जहल अबू लहब के बुधाए रहयो मुझो करीम रब हिका अल्लाह वहदहु ला शरीका अल्लाह ते ईमान आण्यो जेडी मल मुझो मदीने जो साईं अबू जहल अबू लहब उतबा शहबा के दीन जो पैगाम दई रहयो मुझो करीम रब पांजे पाक कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाइंदो मुझो अल्लाह फरमाइंदो इन्नका ला तुस्मिउल मौता इन्नका ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउस सुम्मा दुआ इज़ा वल्लौ मुदबिरीन मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब इनन के तू छा थो समझाई ये कदे भी कोन समझंदा ये कदे भी कोन बुधंदा छो मुझा मौला रब चवे तो ये मोलहन चाहिन ये गला गला चाहिन कुछ ही छोड़ तो को तमाम रमजान डाहिरी वाला कुछ ही छोड़ तो अल्लाह फरमाए तो इन्नका ला तुस्मिउल मौता ओ मुझा महबूबा ये मोलहन ये कौन बुधंदा वला तुस्मिउस सुम्मा दुआ इज़ा वल्लौ मुदबिरीन अभी पक्के तो भी तूनन के बुधा ये मुंह पेरे वंजण वारा हन बुधण वारा कोनन हाने मुखे जवाब दे अबू जहल हली भी रहयो खाई भी रहयो पी भी रहयो दिसी भी रहयो दुनिया ते कम कार भी करे रहयो मगर मुझो अल्लाह फरमाए रहयो ओ मुझा महबूब ये मोलहन ये चेहरा नाहिन छाजे करे मोलहन जो मुझा महबूब मुस्तफा तोखे नथा सुञाणन जेको तोखे न सुञाणदो मां रब जो फैसलो तो सिद्ध नाहे उहो मोलवा
मोल जिंदा हुजण जे ला इज़राइल जो हुजण जरूरी कोने, इज़राइल जो अचण जरूरी कोने। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबू जहल अबू लहब हली भी रहिया आहिनि, घुमी भी रहिया आहिनि, खाई भी रहिया आहिनि, पी भी रहिया आहिनि, मगर मुंहिंजो रब तो चवे त मुर्द आहिनि, ज़िंदा न आहिनि। छो जो मुंहिंजा मुस्तफ़ा तोखे न सुञातो अथनि। लेकिन वरी तस्वीर जो ॿियो रुख निहार मुंहिंजा दोस्त, हिकिड़े मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुहिणे उहो बि चाचो आहे जंहिंजो नालो हज़रत अमीर हमज़ा चओ रज़ियल्लाहु ताला अन्हु। सिर मुबारक अलॻि आहे, जिस्म जो टुकड़ो टुकड़ो थी वियो आहे, जिगर मुबारक चीरियो वियो आहे, जिगर मुबारक अलॻि कयो वियो आहे। उहा माई हिंदा जिगर बि चॿाड़े रही आहे, साह जो सिस्टम बंदि थी चुको आहे, जिस्म पंहिंजी जॻह ते, को टुकड़ो किथे पियो आहे, को टुकड़ो किथे पियो आहे। लेकिन अल्लाह जे क़ुरान दे निहार मुंहिंजे करीम रब क़ुरान करीम में फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया। मुंहिंजो रब तो फरमाए जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञाणंदो आहे, जेको मुंहिंजे महबूब सां प्यार कंदो आहे, जेको मुंहिंजे महबूब सां इश्क कंदो आहे, जेको मुंहिंजे महबूब जे जी में जी चवंदो आहे, जेको मुंहिंजे महबूब खे पंहिंजी जान नज़राने में ॾींदो आहे, जेको मुंहिंजे महबूब जे मथां जान कुर्बान कंदो आहे, उन जे लाइ इज़राइल जो अचण या वञण काई हैसियत कोन थो रखे। उहो जेकॾहिं दुनिया में हली रहियो आहे, खाई रहियो आहे, तॾहिं बि ज़िंदा, पर जेकॾहिं हो दुनिया खां डिस्कनेक्ट थी चुको आहे, हुनजो सिर अलॻि थी चुको आहे, जिस्म अलॻि थी चुको आहे, धड़ अलॻि थी चुको आहे, पोइ बि मुंहिंजो रब फरमाईंदो आहे खबरदार थी जा, खबरदार थी जा। मुंहिंजे महबूब जो आशिक आहे, मुंहिंजे महबूब जो दीवानो आहे, मुंहिंजे महबूब जो मस्तानो आहे। इहो मुअल न आहे, इहो ज़िंदा, इनखे मुअल न चइजा। छो त मां अल्लाह जे दरबार में मुअल उहो आहे जेको मुंहिंजे महबूब खे नथो सुञाणे, ज़िंदा उहो आहे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां जान कुर्बान कंदो आहे। मुअल केरु आहे जेको मुंहिंजे महबूब खे ॻाल्हि महबूब खे नथो सुञाणे, ज़िंदा केरु आहे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मथां जान ॻाल्हि जेको जान कुर्बान करे रहियो आहे। मुंहिंजा दोस्त तोखे मुबारक आहे, मुबारक आहे तोखे। सॼो ॾींहुं जलसा जुलूसनि में गुज़ारे, सॼो ॾींहुं महिनत कई थे, अॼु बि आधी राति ताईं वेठो हुई, कंहिंजे लाइ वेठो हुई? छो त पंहिंजे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत में वेठो हां, इश्क में वेठो हां। मुंहिंजे रब तोखे विहारियो आहे, तूं दुनिया में हली रहियो हुई तॾहिं बि ज़िंदा, पर जॾहिं तूं दुनिया छॾी पोइ बि तूं मुर्द नहीं, पोइ बि तूं सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। हज़ार को मथे माण्हू वेठा हो, आवाज़ अचे ई कोन थो, ॿाहिरि थधि घणी आहे छा? हा दा हसी आहे छा बसा तव्हांजी? अचे भला हीअ वठी सी थियो त भला दुआ घुरूं। अदा ॾियो ख़बर छा ख़्याल आहे? चार हथ खणी चवंदा न, बाक़ी सभु चवंदा असां ख़ुशी न में आहियूं। अड़े यार सदाईं कोन ईंदुसि, ज़िंदगीअ जो मेलो आहे। ईअं न कजे, तव्हां सुस्त थींदव। अञा त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कलाक बि मस थियो आहे, हिकिड़ो कलाकड़ो थियो आहे। तव्हां हींअर ई लोह लॻा पिया हो। मां त इन करे लाॻी तो पे क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं ॾिठमि, खोड़ क़ुरान करीम जा हाफ़िज़ मौलवी वेठा आहिनि, लाॻी तो के 20-25 आयतूं क़ुरान जूं पढ़ी वठां, न त किसा मूंखे बि अचनि था खणण, मूंखां बि विसरी कोन विया आहिनि।
अजीज़ान मन थोड़ो हिम्मत कयो चुस्ती कयो ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जाते मस्ताना लगी तुझी तार आजन खे ओ मुझे महबूब मुस्तफा सा प्यार करण वारा अञा हाणे तोखे पंहिंजे आका जो प्यार थो ॿुधायां मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात इंसान त इंसान पर मुंहिंजे मुस्तफा जी उहा ज़ात आ जेका जानवरनि ऐं पखियुनि सां बि मुंहिंजो मुस्तफा प्यार कंदो आ हिकिड़ो सहाबी अब्दुल्लाह इब्न मसऊद नालो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़मीन ते वियो पखीअ जा नंढड़ा बचड़ा ॾिठई सुहिणा लॻा झिरकीअ जा बचड़ा ॾाढा प्यारा लॻा उहो बचड़ो हथ में खणी दिलि में ख़्याल थो करे त हिन बचड़े खे मां तातियां थो वञी हिन खे वञी पालियां थो हिन खे सुहिणो खाराईंदुसि हिन खे सुहिणो प्यारींदुसि हिन बचड़े खे तातियां थो हिन जो आवाज़ सुहिणो आहे को मुंहिंजा दोस्त अब्दुल्ला इब्न मसऊद उन झिरकीअ जे बचड़े खे पंहिंजे घर में रखी करे जीअं दरबार मुस्तफा में पहुतो आहे हबीबन जी दरबार आहे ईअं हिकिड़ो पखी झिरकी आहे जेको हेॾहूं बि लामारा थो ॾे हेॾहूं बि लामारा थो ॾे पंहिंजे ॿोलीअ में चूं चूं करे ॿ टे चकर ॾेई वेठो आहे जीअं जो झिरकी वेठी आहे मुंहिंजे मुस्तफा पंहिंजे साहबा खां पुछियो ओ मां मुस्तफा जा ग़ुलाम जी मुंहिंजा आका ॾियो ख़बर हिन झिरकीअ जा बचड़ा कंहिं खया आहिनि मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात फरमायो ओ मुझा सहाबियो ओ मां मुस्तफा जा आशिको ॾिसो पिया त हे झिरकी दाहूं पे थी करे दाह ॾेई रही आहे या रसूल अल्लाह तव्हां जे आशिकनि मुंहिंजा बचड़ा खया आहिनि ओ मुंहिंजा आका मूंखे पंहिंजा बचड़ा वापसि वठी ॾियो अब्दुल्ला इब्न मसऊद थी बीठो या रसूल अल्लाह मां उन्हनि खे कुहण जे लाइ न मारण जे लाइ न मां त शौक़ में रहम अची वियो दिलि में ख़्याल आयो त हिन खे तातड़े वॾो कयां मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो जेका बि अमड़ हूंदी आहे उहा पंहिंजे बचड़े खे कॾहिं बि पाण खां जुदा करणु क़बूल कान कंदी आहे देर न कयो हाणे जो हाणे हे बचड़ा खणी वञे इन जे आख़िर में वापस रखी अचो जेॾी महिल अब्दुल्ला इब्न मसऊद उहो बचड़ा रखी वापस मोटियो ॾिसे त मुंहिंजे आका जे अखिड़ियुनि में लुड़क लही रहिया आहिनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सुहिणा उहे बचड़ा त मां वापस रखी आयो आहियां मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो अब्दुल्ला बचड़ा त रखी आयो आहे पर मां मुस्तफा खे करीम रब जो प्यार नज़र अची रहियो आहे मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो ओ मां मुस्तफा जा सहाबियो जेतिरी हीअ बचड़े पंहिंजे सां प्यार करे रही आहे मुंहिंजो करीम रब 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बानड़नि सां प्यार कंदो आहे मुसलमान गौर कर जेको मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरन जी तकलीफ बर्दाश्त न तो करे सके पखिन जी दाह न तो बुधी सके खुदा त पंहिंजे गुनाहगार उम्मती जा गोढ़ा मुझो करीम मुस्तफा की बर्दाश्त करे सकदो यहूदियानी औरता केरा औरता गला गला केरा यहूदियानी औरता पुटड़ो हिकड़ो बचड़ो नंढड़ो मुड़स गुजारे वयो उन बचड़े के संभालींदी पंहिंजी जिंदगी बचड़े जे हवाले कंदी छो त मां
उहा यहूदी जी हुजे या मुसलमान जी हुजे, अमीर जी हुजे या गरीब जी हुजे, पीर जी हुजे या फकीर जी हुजे, पर जेका अमड़ा उहा अमड़ा। मुझे मदीने जे मीर जा गुलाम हिकड़े मिंट ला तवज्जह कयो जने मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात कहे भी अमड़न जो शान बयान पे कयो त मुझे मुस्तफा करीम ये फरमाए छडियो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महा। मुझे मदीने जे मीर ये कोन फरमायो त जन्नत हाफिज जे मां जे पेरन जे हेठवा। मुझे आका ये कोन फरमायो त जन्नत मौलवी जे मां जे पेरन जे हेठवा, पीर साहब जे मां जे पेरन जे हेठवा। न मुझा दोस्त मुझे मदीने जे ताजदार फरमायो त मां मुस्तफा ऐलान थो कया त जेका रब जन्नत खलकिया मुझे करीम रब उहा जन्नत पैदा कईया। मां मुस्तफा उन जन्नत के खणी अमड़ जे कदमन जे हेठों रखी तो छड्या। मुझे हबीब इहो ऐलान छो कयो जो मुझे मुस्तफा के खबर हुई त हिकड़ा नमाज़ूं पढ़ंदा ॾाढियूं त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। हिकड़ा खैरातूं कंदा रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। हिकड़ा ज़कातूं ॾींदा त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। मुझे करीम मुस्तफा उन जन्नत जे आशिकन के बुधायो जंहिं जन्नत के तव्हां रोज़न नमाज़ुन ज़कात हजन में गोले रहिया आहियो। सब खां पहिरीं उहा जन्नत तव्हां जे अमड़ जे कदमन में मौजूद आहे। जेसिताईं अमड़ जे कदमन के चुमी न ॾींदो तेसिताईं रोज़ा नमाज़ ज़कातूं हज तव्हां के जन्नत ॾे वठी कोन वेंदा। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। अज़ीज़ दोस्त नंढड़ो आहे, समझदारी के पहुतो आहे, अमड़ जे खिदमत में अर्ज़ कंदो आहे ओ मुझी जीजल अम्मा जी मुझा बचड़ा, ओ मुझी अम्मा मुझी दिल थी चवे मुखे इजाज़त दे मां झंग वञा वञी पंहिंजे करीम रब जो जिक्र करे यार खे राज़ी कयां। याद रखो मुसलमान, ये जिक्र जी महफिल आम महफिल ना है। अल्लाह ताला जे दरबार में हिकड़ो दफ़ो फरिश्तन अर्ज़ कयो मौला इंसान के एतरी इज्जत ॾिनी थई, राज़ कहिड़ो आहे? वक्त दौर हुयो हुयो सुणे इब्राहिम खलीलुल्लाह जो। मुझे रब फरमायो ऐ फरिश्तो ज़मीन ते लही वञो वञी किथे जिक्र जी महफिल कयो त तव्हां खे ख़बर पवे त मां करीम रब इंसान के अजीम छो बनायो आहे। मलाइकन इंसानी सूरत में गॾिजी इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह माल सां घणो नवाज़ियो हो, अणखुट माल हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल में मौजूद आहे। अल्लाह जे हुक्म सां आसमान मां फरिश्ता आया, ज़मीन ते बीही करे इब्राहिम अलैहिस्सलाम जो पासो वठी करे सुहिणे आवाज़ सां मुझे करीम रब जो ज़िक्र करण शुरू कयो। छा शुरू कयो? गाला गाला छा शुरू कयो? मुझा दोस्त कॾहिं आधी रात जो जागी ऐं झंग में वेठो हई 12 पूरा थींदा हन त वणन मां पखियुनि जे बोली ज़िक्र जी ईंदी आहे। हा या न चओ न सुभान अल्लाह साहब, कि न तव्हां रात जो जागंदा ई कोन हो। भला हारी पानी ते वींदा हो। तव्हां खां तो पुछां मुझा दोस्त, असां तूं त घड़ी ॾिसंदा आहियूं त टाइम घणो थियो आहे, पखियुनि खे केरु थो ॿुधाए त हींअर 12 थिया आहिनि अल्लाह जो ज़िक्र कयो, हींअर 1 थियो आहे अल्लाह जो ज़िक्र कयो। तव्हां नोट कयो हर कलाक पूरो थींदो अचानक ईअं ज़िक्र जूं लोलियूं थी वेंदियूं, ज़िक्र जूं ॿोलियूं थी वेंदियूं। कुझु मिंट वरी ख़ामोश, वरी कलाक पूरो थींदो, वरी ज़िक्र जूं लोलियूं थींदियूं, वरी ज़िक्र जूं ॿोलियूं
ॿोलियूं थींदियूं इन पखियुनि खे केरु थो ॿुधाए चओ जेको टारीअ ते निंड करण वारनि खे संभाले रहियो आहे उहो ई उन्हनि खे पंहिंजी यादि बि ॾियारे रहियो आहे टारीअ ते निंड कंदो आहे पखी टारड़ीअ ते वेठो आहे निंड पियो आहे उन टारड़ीअ ते निंड कंदड़ पखीअ खे केरु हिफ़ाज़त करे रहियो आहे चओ मुंहिंजो करीम रब हिफ़ाज़त करे रहियो आहे आधी रात जो उन ज़िक्र जी बोली कीअं थींदी आहे पर कॾहिं सोचो त थींदी छाजे लाइ उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने उथी आधी रात पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था कयो नजर सभिने बेनिहारन था कयो नजर सभिने निहारन था चवन हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात पखियुनि वीचारनि वटि हूंदो छा आहे तो त 50 मण जी पली भरे छॾी आहे 100 मण जी पली भरे छॾी आहे गुदाम अन्न जो भरे छॾियो आहे लेकिन पखी वीचारा चुभ में चुगी आया सुबुह जो वरी अल्लाह मालिक कॾहिं बि पखियुनि वीचारनि ईंदड़ ॾींहं जे लाइ गॾु कोन कयो आहे पर हर कलाक खां पोइ रब जो ज़िक्र कंदा आहिनि ओ बेवफा इंसान पलियूं अन्न जूं भरियूं पयूं अथई खाई पी ऊंधो थी सुम्ही खोगरे जो ठका हणंदो आहे मुंहिंजे रब जो ज़िक्र करणु तोखां विसरी वेंदो आहे एडो बेवफा है ओ मुझा दोस्त अजीज इब्राहिम अलैहिस्सलाम के दिसी करे मलाइकन जिक्र जी महफिल कई जदे सुनो जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह गोठ रमजान दाहिरिया वाला अज जे दिल खोले जिक्र करिया तही मैलन तही तुझो आवाज पहुंचे हा पर तोखे सी थो थे न हा यार भले तू सी में हुज जदे फरिश्तन सुने आवाज में जिक्र कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे कन ते पयो माल खे छडी ॾिठई त जवान हन सोना रब जो जिक्र करे रहिया हन वेही रहियो उन्हनि सां गॾु जिक्र जी महफिल हली रही आहे इब्राहिम अलैहिस्सलाम भी जिक्र जो मज़ो वठी रहियो आहे कुछ घड़ियूं गुज़रियूं मलाइकन जिक्र बंद कयो इब्राहिम अलैहिस्सलाम अखियूं खोले चयो यार तव्हांजो आवाज़ केॾो न भलो आहे रब जो नालो अॻे ई सुहिणो आहे वरी तव्हांजे आवाज़ में जेको दर्द आहे मुंहिंजी दिलि थी चवे महिरबानी कयो वरी रब जो ज़िक्र कयो तव्हां अल्लाह जो ज़िक्र था कयो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे मलाइक जेके इंसानी सूरत में हुया उन्हनि चयो ॻाल्हि ॿुध असां ज़िक्र करे छॾियो हाणे ईअं कोन कंदासीं ज़िक्र तॾहिं कंदासीं जॾहिं असां सां सौदो कंदे सोणे इब्राहिम चयो जेके मुंहिंजूं बकरियूं हन सभई बकरियूं तव्हांजे हवाले थो कयां मूंखे रब जे ज़िक्र जी लोली वरी ॿुधायो ओ मुझा दोस्त अजीज फरिश्तन वरी जिक्र शुरू कयो सोने इब्राहिम अलैहिस्सलाम वरी जिक्र जो मज़ो वरतो जिक्र जो मज़ो अचे त खबर पवई न जिक्र करी त खबर पवई न तोखे केड़ी खबर जिक्र जो मज़ो पुछणो थई